अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, कल पूरे सिंध के अंदर सकावती ॾियारो मल्हायो वियो। बल्कि सिंध ना बाक़ी जेके शहर आहिनि, बाक़ी जेके मुल्क आहिनि, सऊदी अरब थी वियो या अमेरिका जा जेके शहर आहिनि, उन्हनि जे अंदर भी सकावती ॾियारो मल्हायो वियो। कल सिंध के अंदर कुछ जगह ते भॼदा भी थी है, पुलिस लठबाज़ी भी कई है, कुछ गिरफ़्तारियों भी थियूं आहिनि। हिकिड़ी वीडियो मूं वटि सोशल मीडिया ते आई जेका वायरल भी है सोशल मीडिया ते हिकिड़ो नौजवान छोकरो पुलिस मोबाइल के अंदर वेठो है, ॿाहिरि बीठल जो पुलिस एहलकार है उहो हुनखे गार ॾे थो, उहा भी माँ भेण जी। हाँ सवाल इहो तो पैदा थिए, ठीक है, अगर वो छोकरो ॾुआरी भी हो तो तव्हांखे इहो कंहिं हक़ ॾिनो आहे जेको तव्हां कंहिंजी माँ भेण ते कंहिंखे गार ॾियो या कंहिंखे तव्हां गलीज़ ज़ुबान तव्हां इस्तेमालु कयो। अहिड़ो लफ़्ज़ उहो इस्तेमालु कयो वियो आहे जेको आउं ॿीहर इस्तेमालु करे ई नथो सघां। हाँ इहो पुलिस खे कंहिं इख्तियार ॾिनो आहे जेको अहिड़ो घटिया अल्फाज़, बाबा ठीक आहे, अगर मुजरिम आहे या हुन कुछ भी कयो आहे या ठीक है उन ते को भी मामलात आहिनि, केस आहिनि, या तव्हां उनखे गिरफ़्तार कयो आहे त तव्हां कानूनी तरीक़े सां उनखे जेल जे अंदर आणो, तव्हां उनखे कोर्ट जे अंदर आणो, तव्हांखां जेको पुॼे उहो कयो। लेकिन जेका ही गार ॾिनी वई आहे, मुंहिंजो सवाल इहो आहे त इहो गार ॾियण जो इख्तियार तव्हांखे ॾिनो कंहिं आहे ऐं तव्हां वटि इहो किथां इख्तियार आयो जेको तव्हां कंहिंखे माउ ऐं भेण जी गार ॾियो। माना तव्हां अगर ताक़त में आयो या तव्हां पुलिस वारा आहियो या तव्हां कंहिं सरकारी ड्यूटी जे अंदर आहियो त इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां कंहिंजी बि माउ भेण खे टारगेट कंदा, तव्हां कंहिंजी बि माउ भेण खे गार ॾींदा। इहो उसूल किथे जो आहे, तरीक़ेकार किथे जो आहे। ऐं असां वज़ीर आला सिंध खां इहा अपील था कयूं त जेके भी इहो जेको बि अमर आहे इनजी निशाइंदगी करियो। इहो केरु थींदो आहे असांखे गारियूं ॾियण वारो, इहो केरु थींदो आहे अहिड़ी गलीज़ ज़ुबान इस्तेमालु करण वारो। अगर हू ॾुआरी आहे त बाबा कानूनी तरीक़े सां पेश अचो। अवां कंहिंजी माउ भेण खे टारगेट करण वारा थींदा केरु आहियो? सवाल इहो थो पैदा थिए। अगर हू ॾुआरी हुन तव्हां हुन ते केस करियो, तव्हां हुन ते FIR करियो, तव्हां हुनखे लठियूं हणो, तव्हां हुनखे डंडा हणो, जेको तव्हांखां पुॼे उहो कयो। लेकिन ही गार ॾियण जो इख्तियार तव्हांखे कंहिं ॾिनो आहे? तव्हांखे इहो इख्तियार ॾिनो कंहिं आहे जो कंहिंजी माउ खे टारगेट करियो या तव्हां कंहिंजी भेण खे टारगेट करियो। ऐं असां इन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो करियूं था त इहो जेको भी अमर आहे इन जी निशाइंदगी कई वञे ऐं इन खां इन जो हिसाब किताब वरितो वञे। माऊं भेणूं सभिनी खे प्यारियूं हूंदियूं आहिनि, फैमिली सभिनी खे प्यारी हूंदी आहे ऐं उनखे टारगेट करण वारो को बेग़ैरती थी सघे थो, गैरत वारो नथो थी सघे।